अजीजान मोहतरम, अवाए असा वक्तन फवक्तन मुख्तलिफ जलसन में गजंदा रहूं था। अवाए असा मुख्तलिफ प्रोग्रामन में हिक ॿिए जी ज़ियारत कंदा रहूं था। मांखे मुख्तलिफ जलसन में अवां सां मुखातब थियण जो मौक़ो मिली रहियो आहे। ज़्यादती थींदी जो मां फर्ज़ंद क़ाइद बिरादर अजीज हजरत मौलाना आसाद महमूद साहब दामत बरकातुहुल आलिया ऐं अवां जे दरमियान हाइल थिया। उन खां पहिरियां जो मां पंहिंजो वक़्तु मौलाना आसाद महमूद साहब जे हवाले करियां, माइक उन जे हवाले करियां। ॿ ॻाल्हियूं अवां सां अर्ज़ करणु चाहियां थो। दीन दुश्मन कुव्वतूं, इस्लाम दुश्मन कुव्वतूं, दीनी तबके जो मुखालिफ कुव्वतूं हिन मुल्क के सेक्युलर ऐं लिबरल मुल्क बनाइण थियूं चाहिनि। हितां दीनदारनि खे दीन के खत्म करण थियूं चाहिनि। मस्जिदनि ऐं मदरसनि खे ॾाढ़ी ऐं पटके खे खत्म करण था चाहिनि। हिन मुल्क के तोड़ण था चाहिनि। समाजड़ी सिंध के तक़सीम करण था चाहिनि। उन्हनि कुव्वतुनि खे पैगाम ॾेई रहियो हो त इंशाअल्लाह जेसिताईं सिसिया में साहु आहे ख़त्म नबुव्वत जी भी चौकीदारी कंदासीं, नामूस सहाबा जी भी चौकीदारी कंदासीं, मस्जिद जी, मदरसे जी, दाढ़ीअ जी, पटके जी भी चौकीदारी कंदासीं, पाकिस्तान जी भी चौकीदारी कंदासीं, त समाजड़ी सिंध जे इंच इंच जी भी चौकीदारी कंदासीं। नारा तकबीर, जमीयत उलमा इस्लाम, कायदे सिंध अल्लामा राशिद महमूद सूबरो। नारा तकबीर, कायदे सिंध जो नारो है वह सिंध खपाइंदे, सिंध खपाइंदे, सिंध दे दुश्मनन ते, सिंध दे दुश्मनन ते। अजतीर चौक में पुरानी याद ताजा थी रही है। मुझे शहीद वालिद के जमाने में ये आवाम जो जम्मे गफीर तीर चौक ते हूंदो हो। पर तहांजे नारे जे जवाब मां के अंदाजो चो त मां असद साहब के तकलीफ न दियां। सफर करे आयो आहे, खामखा थकल आहे, तहां उन खां वधीक थकल आयो। मुंहिंजो ख्याल आहे त मां दुआ घुराए जलसे के इख्तिताम ते पहुचायां। नारा तकबीर, ए रुश्वत वारो नारो नारो मजमे में लगे। नारा तकबीर, मां ताई अल्लाह अकबर जी सदा नथी अचे। मां सिंध जे दुश्मनन ताई अल्लाह अकबर जो आवाज पहुंचाइण तो चाहियां। आए को बॉर्डर में बांग्लादेश में को नारो हणे ताकि आवाज धरती ऐं दीन जे दुश्मनन ताई पहुंचे। ॿुधी छॾियो, हीअ कूक तिखी तीर खां खंजर खां तिखी हो। हीअ कूक थधी खीर खां ओठर खां तिखी हो। रहमन जे मक़ामनि में सुती पैजा मगर जे हीअ क़ौम उथी पई त पोइ बख्तर खां तिखी आहे। अञा भी मज़ो न आहे। तहांजो नारो तय कंदो त असद साहब निंड करे या माइक ते अचे। तहांजे नारे जो जवाब तय कंदो। बिल्कुल दुआ जो मूड आ, दुआ जो मूड आ। बिल्कुल मांखे लगी रहियो आहे दुआ जो। मां दुआ घुरी रहियो आहियां। इन नारे ते असद साहब बिल्कुल माइक ते कोन ईंदो। चङो, तव्हां सभु चुप कयो, तव्हां सभु चुप कयो। हिकिड़ो मिनट सभु चुप कयो। हिकिड़ो मिनट, हिकिड़ो मिनट, हिकिड़ो मिनट। अल्लाह तोखे जज़ाए ख़ैर ॾे, अल्लाह तोखे जज़ाए। ओ आख़िर में जेका होटल सां गॾु बीठा आहिनि उतां नारो हणे जवाब हे ॾींदा सभई। अञा 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 आख़िर में विच वारे नारो हयो। ओ होटल वटां नारो लॻे। तहांजो हे अल्लाह अकबर जूं सदाऊं चङनि भलनि जा हियावत डारे थी विझनि। तव्हां सम्झो हो त ख़ालिद महमूद रस्ते तां हटंदो, ख़ैर ख़ैरियत थी वेंदी। ख़ालिद महमूद जे खून जे कतरे कतरे मां ख़ालिद महमूद पैदा थी
रखजंदो आहे को इंसान ला चमण वारो आहे को इंसान ला चमण वारो तो जाडे सडिया ताडे हलंदो इस्लामाबाद सडिया हलंदो पाकिस्तान जे दुश्मनन सां विढ़ंदो सिंध जे दुश्मनन सां विढ़ंदो हाणे उफट मरी वियो भली गाला कूड़ो वायदो कोई नथो करे मुजाहिद गालाइन जेका विढ़ी सगन निकरी सगन सिर अडीअ ते रखी सगन उहे गालाइन छा दीन जे लाइ निकरंदो इस्लाम जे लाइ निकरंदो खत्म नबुवत जे लाइ निकरंदो दाढ़ी ऐं पटके जे लाइ निकरंदो मस्जिद ऐं मदरसे जे लाइ निकरंदो जाडे सडिया ताडे हलंदो अब रस्तो ॾाढो ॾुखियो अथव हलंदो हथकड़ियूं अची सघनि थियूं थाणा अची सघनि था गिरफ़्तारियूं थी सघनि थियूं सिर अडीअ ते रखणो पवंदो रखंदो कहिड़ा कहिड़ा रखंदा हथ खणो त मां ॾिसां पोइ जाडे सडिया ताडे हलंदो हथ बुलंद हुजनि मां ॾिसां कहिड़ा कहिड़ा हलंदा इस्लामाबाद सडिया हलंदो लाहौर सडिया हलंदो कराची सडिया हलंदो बीठा रहो हथ ॾिसण चाहियां थो मां तव्हांजा कहिड़ा कहिड़ा हलंदो पो हाणे तव्हांखे काॾे सॾियो आहे आवाज़ नथो अचे ओ सखर वारो मुंहिंजे बाबे तव्हांजे शहर में खून ॾिनो हो मां तव्हांखे काॾे सॾियो आहे काई तारीख़ सॾियो आहे 26 नवंबर ते लारकाने में 10 लख गैरतमंद सिंध जा पुट गॾु थी पंहिंजे मरहूम क़ाइद खे पैगाम ॾींदा ओ असांजा मरहूम क़ाइद विछड़ियो ज़रूर आहीं पर विसरियो नहीं तव्हां लारकाने पहुचंदो कहिड़ा कहिड़ा पहुचंदा